तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राजा सुभान अल्लाह ना चलो। इन्नल्लाह अला कुल्ली शैइन कदीर। फरमाए बेशक इनमें कोई शक नहीं, इनमें कोई शुबो नहीं। इन्न बेशक अल्लाह, इन्नल्लाह बेशक अल्लाह अला कुल्ली शैइन कदीर। हर चीज जे मथा कुदरत रखण वारो आ, हर चीज जे मथा कादिरा। अल्लाह रूए जमीन जे मथा कादिरा। अल्लाह कंहिंखे इज्जत दे तो कादिरा, कंहिंखे जिल्लत दे भी मालिक मुख्तियारा कादिरा, कंहिंजे इज्जत के बुलंद करे भी कादिरा, जंहिंखे मकाम अता करे कादिरा। फरमाए तो बेशक अल्लाह जी ज़ात हर चीज जे मथा कादिरा। चो सुभान अल्लाह। ॾाढा त चो सुभान अल्लाह। अल्लाह हर चीज जे मथा ॻाल्हायो नथा, जोर सां चओ कादिरा। इमामुल अंबिया सैयदुल अंबिया खातमुल अंबिया सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम के नबीअ जो सरदार बणाई। चो अल्लाह कादिरा। ॾाढा त चओ वो कादिर रब्बा जे अल्लाह पंहिंजे बाणन के जेकॾहिं अज़मत ऐं शान अता करे रब पंहिंजे कुदरत जे मथा। ॾाढा चओ पत्थर मजा डाची पैदा करे त अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह कादिरा। पानी ऐं मिट्टीअ मां इंसान खे अल्लाह पैदा करे त चओ। ॾाढा चओ जोर सां नथा चओ अल्लाह कादिरा। मिट्टीअ मां इंसान बनाइण ते कादिरा। अल्लाह जमीन पत्थर मजा डाची पैदा करण ते कादिरा। जमीन जे अंदर रहण वारी मखलूक के रिज़्क़ रसाए त रब कादिरा। जमीन जे मथा रहण वारी मखलूक के अल्लाह रिज़्क़ रसाए त चओ कादिरा। अल्लाह जी कुदरत निराली आ। चओ सुभान अल्लाह। अगर ईसा अलैहिस्सलाम के बगैर पीअ जे पैदा करे त कादिरा। हजरत ज़करिया अलैहिस्सलाम बुढ़ड़ो बणजी वियो आ, ज़ईफ बणजी वियो आ, बूढ़ो बणजी वियो आ। अल्लाह कुर्बान वञा संदन जी बीबी ज़ौजा मोहतरमा संड थी वई आ। अल्लाह जे नबी रब्बुल आलमीन जी बारगाह में हथ खया। कुरान करीम इतला ॾिनो काफ हा या ऐन स्वाद ज़िक्रु रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया। रब्बुल आलमीन बारगाह खुदावंदी में अर्ज तो कया है या अल्लाह मां तुझो नबी ज़करिया अलैहिस्सलाम आया तुझे पैगाम के। या अल्लाह तुझी तौहीद जी दावत के। या अल्लाह तुझी हेकड़ाई वारी दावत के। या अल्लाह तुझी वहदानियत के बयान करने जे लाए रूए जमीन ते आयो आया। या अल्लाह तो मुखे नबी करे मोकिलियो आ, मां तुझे पैगाम के पहुंचायो आ। या अल्लाह तुझे पैगाम पहुंचाइण जे लाए मुखे ॿियो बि तो वारिस खपे। उन जे लाइ पुट जी इल्तिजा करे रहियो आहियां। रब ईअं न फरमायुसि ऐ ज़करिया हाणे मुद्दत नाहे, हाणे तूं पंहिंजो टाइम खाई वियो आहीं, वक़्तु खाई वियो आहीं। बीबी साहब संड बणजी चुकी आहे, हाणे तूं बि कमज़ोर बणजी वियो आहीं, तूं बि ज़ईफ़ बणजी वियो आहीं। जवानी में घुरे हा पुट अता कया हा। फरमाए ऐ ज़करिया अगर बुढ़ाइप में बच्चो घुरी जवानी में तो सभिनी खे ॾींदो आहियां। मां अल्लाह कादिर आहियां, हर को मुंहिंजी कुदरत खे मञींदो आहे। मां अल्लाह पंहिंजी कुदरत जे निराली कया तो बुढ़ड़े ज़करिया अलैहिस्सलाम के बच्चो अता कया।
फरमाए तो ज़करिया घबराए ना, मां रब जी बारगाह में हथ खया थई, तू मुझो महबूबा या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिगुलामिन इस्मुहु याया। ए ज़करिया बच्चो ताता थो कयाए, पुटलो ताता थो कयाए, पर जंहिंजो नालो भी यहया अलैहिस्सलाम तो रखा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अकबर। रब फरमाए मां पंहिंजी कुदरत जी मथां कादिर आहियां, बुढ़ड़े के बच्चो अता कया कुदरत जे मथा कादिर। फरमाए तो मिट्टी मां इंसान के बनाया कुदरत जे मथा कादिर, मुझी कुदरत निराली आ। फरमाए पत्थर मजा डाची पैदा कया मां अल्लाह कादिर आया। हजरत बीबी मरियम उहा अल्लाह जी बानी पाक दामन बाबानिया, अल्लाह जी बानी रब्बुल आलमीन जी उहा बानिया। सुभान अल्लाह। जंहिंखे कोई छीहे न, जंहिं कंहिं गैर मुहर्रम मर्द खे नज़र सां न ॾिसे, अल्लाह कुर्बान वञा खुदा जी बानी बारगाह खुदावंती में इबादत गुज़ारा। हजरत इमरान जी न्याणिया, बीबी हन्ना जी न्याणिया, जंहिं बास बासी या अल्लाह बचड़ो अता कर, जंहिंखे तू अल्लाह जी रज़ा जे हवाले कंदुसि। अल्लाह फरमायो इन पुट जी जाइ ते बीबी मरियम न्याणी थो ॾियाए, इन न्याणी मझा मां नबी पैदा कंदुसि, पंहिंजे कुदरत खे ज़ाहिर कंदुसि। ॾाढा नथो चवे सुभान अल्लाह। अल्लाह पंहिंजे बांडड़ी के बग़ैर मुड़स जे पुट ॾेई दुनिया वारनि खे सबक ॾिनो त मां अल्लाह जी ज़ात कादिर आ। जेको कम न थियणो हुजे थी वञे, मां अल्लाह जी कुदरत आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जनाबी वाला अगर इसको मानते हो तो फिर ये भी मानना पड़ जाएगा कि सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौसे समदानी, अल्लाह कुर्बान जाऊं जिसकी अजमत पर आज एक औरत ने, जिसको अक्ल भी नहीं दिमाग भी नहीं, बोलने लग गई है तुम्हारा गौस कहाँ सोया हुआ है कि बगदाद में बमबारी हो रही है। बगदाद वाले कहाँ सोए हुए हैं जिनको तुम दस्तगीर मानते हो, वो तुम्हारे दस्तगीर कहाँ है? कहाँ है हाथ पकड़ने वाले, कहाँ है दामन पकड़ने वाले, कहाँ है किसी को छुड़ाने वाले? मैं कहता हूँ ए औरत तेरे अंदर अकल नहीं है, तू अल्लाह के कुरान को पढ़ती नहीं है। मेरे नबी ने दुआ मांगी या अल्लाह मेरी उम्मत को कभी शर्मिसार नहीं करना, मेरी उम्मत को कभी भोला बांदर नहीं करना, मेरी उम्मत पर कभी अजाब नहीं भेजना। ये मेरे आमिना के लाल की दुआ है। अगर बगदाद वाले सोए हुए तो बाबरी मस्जिद तो अल्लाह का घर था। जय जी मथा हिंदू पंज जुतियल सुधा मीनारन ते चढ़ी विया, उहो अल्लाह जेको वाहिदुल कहार, उहो अल्लाह जेको जब्बार, उहो अल्लाह जे आसमान के बुलंद फरमायो, उहो अल्लाह जे जमीन विछाए छड़ी, उहो अल्लाह जेको सारी कायनात के पैदा करण वारो, उहो अल्लाह जे आदम जी उम्मत ते अज़ाब मोकिलियो, उहो अल्लाह जे मूसा कलीमुल्लाह जी उम्मत के अज़ाब मोकिले गर्क करे छॾियो आहे, उहो अल्लाह जेको पंहिंजी कुदरत ते कादिर आहे, जब्बार आहे, कुव्वत वारो आहे, उहो ताक़त वारो अल्लाह जंहिंजो घर मस्जिद बाबरी, जंहिं हर हिकु एहतजाज बणिजी वियो। सुन्नी एहतजाज, शियो मसलक एहतजाज, नजदी जो बंदी एहतजाज, हर मुसलमान ममालिक एहतजाज, बाबरी मस्जिद जे मीनारनि ते चढ़ी करे जन ज़ालिमनि शहीद कयो। जनाब इएं कॾहिं नथो चवे त अल्लाह सुम्ही पियो आहे। चओ न ही तो चवे थो पियो जनाब तव्हां जो दस्तगीर काथे आहे? जे हुजे त बगदाद में बमबारी छो थिए? अगर अल्लाह पंहिंजी मेहरबानी में
अल्लाह पांजे करीमी में, अल्लाह पांजी करीमी में मञण वारन के भी पांजो तो बनाई, पर न मञण वारन ते भी अजाब नथो मोकले। या अल्लाह तू उहो ही रब आदम अलैहिस्सलाम का वठी 1,24,000 कमो पेश अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आया, जल्दी उम्मत के तबाह बर्बाद कई। उहो ही रब आई फरमाए हा आदम जी उम्मत जो रब, मूसा कलीमुल्लाह जी उम्मत जो रब, नूह नजीउल्लाह जी उम्मत जो रब, 1,24,000 कमो पेश नबी जो रब आया, पर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और आदम जी आदम जो मकाम और मदीने वारे जो मकाम और मूसा कलीमुल्लाह जो मकाम और मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मकाम और ॾाढे नथो चवे सुभान अल्लाह। हबीब हे तुंहिंजा उम्मती आहिनि, तुंहिंजा उम्मती आहिनि, तवज्जो कर जरे तुंहिंजा उम्मती आहे मुंहिंजा महबूब कीअं अज़ाब कयाल, अल्लाह ड्रिघो रस्तो ॾेई छॾियो आहे। आज अमेरिका चए थो मां सुपर पावर आहियां, तुंहिंजे बमबारी जा बदला तोखे ज़रूर मिलंदा, मुस्लमाननि जे खून जा बदला ज़रूर ॾियणा पवंदई। मुस्लमानो वक़्तु छो आयो, इहे बमबारियूं छो थियूं, इहे सभु चीज़ूं छो आयूं, इन जे लाइ जो असां पंहिंजे मालिक खे विसारे छॾियोसीं, अल्लाह के विसारे छॾियोसीं। जन चयो त असांजो रब असां सां गॾु आहे, परवाह न रखियऊं ऐं उन्हनि जो वार बि को विंगो न करे सघियो आहे। ॾाढे त चओ हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह अल्लाह जो नबी आहे, सामो निमरूद बादशाह वक्त जो हुक्मरान जालिम जाबिर, जंहिंजे लाइ कई सिपाही फौज जेको दावा तो करे अना रब्बुकुमुल आला, मां अल्लाह आया मां रब आया। इब्राहीम अलैहिस्सलाम तो चवे न न न मुझो अल्लाह हिक्का, मुझो अल्लाह बेमिसाल, जे रब मां इब्राहीम जे साड़ण में राजी आत्मा राजी आया, जे बचाए ते राजी आत्मा बचण में राजी आया। ऐ जिब्रील तुझी इजाज़त ज़रूरत ना है, हज़रत इसराफील आयो, मां मलाइका आया, फूक ॾेई तुझी बाहूं झाए छॾिया। इसराफील रब मूंसां गॾु आहे, तुंहिंजी बि काई ज़रूरत ना है। हज़रत मीकाईल आयो, ऐ इब्राहीम मां मींहं वसाइण वारो फ़रिश्तो आहियां। ॾाढे नथो चवे सुभान अल्लाह। फ़रिश्तो आहियां, मां मींहं वसाइण ते मुंहिंजी ड्यूटी आहे, अल्लाह जे हुक्म सां हर जाइ ते मींहं वसाईंदो आहियां। ऐ जिब्रील सिर्फ अल्लाह जे हुक्म जो पाबंद ना चए थो, न न न न, अल्लाह जंहिंजे हुक्म जो पाबंद कंदो आहे उन जे हुक्म जो भी पाबंद आहियां। सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम तो असा जो लजपाल नबी, नबीजन जो सरदार नबी, इमामुल अंबिया जनाब आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम पांजे पाक घर में, पांजे पाक हुजरे में तशरीफ फरमाए, दरवाजो खड़कियो आ, ए राबी दरवाजे ते बीठो आ, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुझी दरबार में सवाली बणदी आयो आया। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। एरा बि चादर खपई न, मानी खपई न, कपड़ा खपनी न, भला ॿी का शइ खपई, दिरहम खपनी न, भला सवाल कहिड़ो खणी आयो आहे? चए थो साईं बारिश जे लाइ सवाल खणी आयो आहियां। ॾाढे नथो चवे सुभान अल्लाह। छो बारिश जे लाइ, बरसात एरा बि छा ख़बर न अथई त बरसात बरसाइण वारो केरु आहे? या रसूल अल्लाह ख़बर आहे मींहुं आसमान खां ईंदो आहे,
मींह वसाइण वारो अल्लाह, मींह ते टूटी फरिश्तो वसाइण वारो मीकाईल, हुक्म खुदा जो थींदो आ वसाईंदो मीकाईल। एॾे ख़बर पोइ तोखे ख़बर बि आहे त रब खां बरसात घुर। फरमाए हा या रसूल अल्लाह, जे तूं मौजूद हुजे त मां छो घुरां, मां तुंहिंजो सवाली आहियां, तूं रब जो सवाली थी। बरसात खपे, बरसात। मुंहिंजे नबी ईअं न चयो। जेकॾहिं शेख साहब जो कपिड़े जो दुकान आहे, हाजी मोहम्मद शरीफ, जेकॾहिं इन वटि कोई वञे ऐं चवेसि त मूंखे सोन जो तोलो ॾे, त चवंदो चरियो आहे, पागल आहे, दीवानो आहे, मां वटि कपिड़े जो दुकान आहे, वरी सोन वठण आयो आहे। हेॾे तवजो कर, अल्लाह जे हबीब जी दरबार में आयो, या रसूल अल्लाह बरसात। फरमायई न, हा ईअं न चई त वञ अल्लाह खां घुर, ईअं न चई त मां वटि बरसात आहे ई कोन। फरमायई जेकॾहिं आयो आहे त वेह, मां हथ तो खणा। रब्बुल आलमीन फरमायो आहे महबूब तुंहिंजे हथनि खणण में देर आहे, मुंहिंजे क़बूल करण में देर न आहे। हथ तुंहिंजा खजबा वञनि। हेॾे तवजो कजाए, तुंहिंजा हथ यदुल्लाह, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, तुंहिंजो चेहरो वजहुल्लाह। तवज्जो, अल्लाह बेमिसाल आहे, ख़ुदा खे हथ आहिनि, ॾाढियां था चओ, हथनि खां पाक आहे, ख़ुदा खे चेहरो आहे, चेहरे खां पाक आहे, ख़ुदा खे ज़ुबान आहे, ख़ुदा ज़ुबान खां पाक आहे। फरमाए तो महबूब तुंहिंजा हथ यदुल्लाह, या अल्लाह तू हथनि खां पाक आहे, मुंहिंजे हथनि जो मिसाल पंहिंजे हथनि सां छो थो ॾे। या रसूल अल्लाह तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, या अल्लाह तू ज़ुबान खां पाक, तू मुंहिंजी ज़ुबान जो मिसाल पंहिंजी ज़ुबान सां थो ॾे, ज़ुबान खां तू पाक आई। फरमाए हा महबूब मां बेमिसाल रब तुंहिंजे हथनि जो मिसाल पंहिंजे हथनि सां ॾेई दुनिया वारनि खे, लाड़काणे वारनि खे सम्झाइण थो चाहियां। मता कॾहिं चवंदा हुजो त नबीअ खे बि ॿ हथ, असांखे बि ॿ हथ। मता कॾहिं ईअं चवंदा हुजो नबीअ खे ज़ुबान, असांखे ज़ुबान, जहिड़ी नबी जी ज़ुबान तहिड़ी असांजी। मता ईअं चवंदा हुजो त जहिड़ा असांजा हथ तहिड़ा नबीअ जा। मता कॾहिं ईअं चवंदा हुजो त जहिड़ो तुंहिंजो चेहरो तहिड़ो असांजो। कॾहिं न चवजो, छो त मां बेमिसाल रब थो मिसाल ॾियां। महबूब तुंहिंजो चेहरो वजहुल्लाह, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, तुंहिंजा हथ यदुल्लाह, ताकि दुनिया का कोई बंदा तेरा मिसाल न दे सके। ॾाढो नथो चवे सुभान अल्लाह। हेॾे हिकिड़े मुल्ला तकरीर कई आहे, अरे हे ॾिसो था वरी नबीअ खे चवंदा था वतन था पापा, नबी अल्लाह जो बेमिसाल नबी आहे। अरे जेको खाए थो, पीए थो, घुमे थो, फिरे थो, जंहिंखे घरवारी बि आहे, बच्चा बि आहिनि, पुट बि, न्याणियूं बि आहिनि, शादियूं बि करे थो, पोइ वरी बेमिसाल काॾो बणियो। अरे सम्झी वञो हो नबी, असीं उम्मती आहियूं। हिकिड़ो ॿियो अथई टंडे बागे में ईसो, जिथे वञे ख़ाली करे खीसो। ॾाढियां था चओ। मां शहर में तकरीर करे आयो आहियां, जंहिं दौरान हिन अची करे 50 माण्हू मोकिलियो, हमलो कयो जलसे ते। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी अहिड़ा चुस्त माण्हू हुया जो 50 खे अस्पताल पहुचायूं। 2 कलाक तकरीर कंदो रहियुसि, मथों वठ पकड़ लौटन ते कयूं त असांजो शहर आहे, हिन में सुन्नी छो आया आहिनि। मां चयो शहर सभु पाकिस्तान, कायनात मुस्तफा जे तुफेले बनी आहे, पाक पैगंबर जा गुलाम, हर जाइ ते हक़ जो कलमो ॿुधाईंदा रहंदा। नतीजो अहिड़ो निकितो आहे, नतीजो साईं सरदार साहब वेठा आहिनि, नतीजो अहिड़ो निकितो आहे जो सॼे शहर में 12 माण्हू सुन्नी थी विया।
हाँ जॾहिं मुंहिंजो जलसो थींदो आहे 4-5 गाॾियूं छड़ो टंडो भागो खाईंदो आहे चवे थो पियो अदा ॻाल्हि ॿुधी थो त मां चावल ॾिठा आहिनि चावल हाँ सही है हाँ साईं चावल ॾिठासीं हिकिड़ा सुकदासी हिकिड़ा 6 नंबर हिकिड़ा बासमती हिकिड़ा वॾा कर्नल चांवर ईअं सम्झो खणी ॿिया चांवर खटो कर्नल मथे पोइ ईअं सम्झो नबी कर्नल चांवर असीं थोड़ा खट वारा चांवर आहियूं मैंने कहा मुल्ला जी जरा बात करने में शर्म तो कर तुझे शर्म नहीं आता कि चावल का मिसाल नबी से देता है अरे चावल खाने के बाद टट्टी की सूरत में निकलता है गंदगी की सूरत में निकलता है मेरा नबी तो पाक है मेरे नबी के सर पे लिबास पहनने वाला कुर्ता पाक मेरे नबी के सर पे तमामा वो कपड़ा पाक नबी की चादर पाक नबी के बच्चे पाक है बुलंद आवाज से बोले सुभान अल्लाह अच्छा हिकड़ा था चवन त नबी चांवरन जो मिसाल वडी गाल और हिकड़ो तो चवे जी अरे तमी नबी साईं खे तमा चवंदा हाजिर नाजुर पूरे बस में वेठा हो किरायो छो न था दियो नबी जो किरायो बस में जो वे था तमा जो नबी हाजिर नाजुर त किरायो दियो मां जो अल्लाह जो भी वठो ॾाढे त चओ हमरा जो वे एक किराया आगे महंगा सही है मुझो थई हे अल्लाह जो थई वो भी गड्डा हे रसूल जो थी वो भी गड्डा तवज्जो है ना अंधे अकीदे का खुदा बचाए ॾाढा चओ जबरदस्त चओ बुलंद आवाज़ सां अंधे अकीदे का खुदा बचाए अरे मां चो खबरदार तू नथो सुञाणी हजरत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं खिज़र अलैहिस्सलाम सां मुलाकात कई हजरत खिज़र अलैहिस्सलाम जॾहिं बेड़े ते सवार थिया हिकु नबी आहे ॿियो वली आहे अल्लाह जे वली हजरत खिज़र अलैहिस्सलाम खीसे में हथ आणी किरायो कढियो मलाह तो चवेसि साईं मां लाड़काणे जो वहाबी थोरो ई आहियां तूं किरायो थो ॾे मां नबियनि ऐं वलियनि खां किराया न वठंदो आहियां जॾहिं बेड़ी थोरो अॻिते हली त अल्लाह जे वली हज़रत खिज़र अलैहिस्सलाम सुराख कढियुसि मूसा अलैहिस्सलाम हथ खां वरितो अल्लाह जा नबी वली हे छा थो करे हिकु त मिस्कीन किरायो न वरितो आहे पियो बेड़नि खे टुंग कढंदो वठो वरी सुराख तो कढी पियो किरायो बि कोन वरितई हेड़ी महिरबानी वो भी सुराख तो कढी अल्लाह जे वली चयोसि त ए मूसा कलीमुल्लाह सबिर नथो करे सघी मूं तोखे अॻ में ॻाल्हि कई आहे हजरत मूसा चयो भला सबिर तो कयां हलो अॻिते किनारे ते पहुता चई भला ॿुधाए छा हिकमत हुई चई ॾिसे पियो बेड़ा पकड़िया पिया वञनि चई हाओ चई बेड़ा पकड़िया पिया वञनि फौज वठे पई न चई हाओ अॼु बि पकड़ थींदी आहे मुशर्रफ साहब छा मुशर्रफ गोलमोल मुशर्रफ अचे थो अञा महीनो पियो आहे वठ पकड़ गाॾियुनि जी अॻ में आहे गाड़ियों पकड़े अंदर करन थानन में साईं मुशर्रफ ले माण्हू नेणा आहिनि उनखे ॿुधाइणो आहे तुंहिंजे लाइ एॾी आवाम आई आहे उन वक़्त बि हुकुमरान इहो कंदा हुआ बेड़नि खे पकड़ींदा हुआ अल्लाह जे वली फरमायुसि त ए मूसा हुन किनारे तां मुंहिंजी निगाही कम कयो आहे कि हुन किनारे ते पकड़ थी थे हिकु किरायो न वरितई बेड़े खे सुराख कढियांसि जंहिं बेड़े में ऐब हूंदो आहे फौज कोन वठी वेंदी आहे पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू गाॾी थो हलाए उन गाॾीअ खे बानट बि कोन्हे ब्रेकूं बि फेल अथसि पासा बि सॼा ख़तम अथसि मेहूं खणंदी आहे लाड़काणे जूं हाणे सच ॿुधाए त इन गाॾीअ खे फौज हथ लाईंदा चवंदा हे त असांजी वर्दी खां ई पुराणी आहे ॻाल्हायो त सही ज़रा हज़रत खिज़र अलैहिस्सलाम हुन किनारे खां निगाह करे अल्लाह जे वलीअ जी निगाह इहो कम करे हुन किनारे ते पहुचे बारह अर्ज़ पे कयम किराए जी ॻाल्हि के मलाह बि ॾाढो सचो हो जंहिं नबीअ वलीअ खां किरायो न वरितो मां चयो इन जे लाइ असां खां नबीअ जो किरायो न वरितो वेंदो आहे मुस्तफ़ा गॾु ज़रूर आहे
पर मुंशी जेके न उहे हलाली हन, पर तो जड़ा हरामी हुजन त किरायो वठन न। पर जेकॾहिं ॻाल्हाए त चवंदा मौलवी साहब ॾिठई हेड़ा ताईं लफ़्ज़ ॻाल्हाए वियो। अरे तो असांखे न, पर तो असांजे नबीअ खे मौलाना खलील अहमद खे ॻाल्हाए बर्दाश्त कंदासीं, सैयद फारूक शाह खे कोई ॻाल्हाए बर्दाश्त कबो, हाफ़िज़ सरदार अहमद इन जलसे जे बानी खे कोई ॻाल्हाए बर्दाश्त कबो, आमिना जे लाल खे कोई ॻाल्हाए त उनजी ज़ुबान चिकाए कढबी कि मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारी ज़ुबान ई न हुजे। ॾाढा नथो चवी सुभान अल्लाह। हाय हाय हज़रत बिलाल खे जॾहिं गिरफ़्तार उमैया घुरायो, चए थो बिलाल मां ॿुधो आहे तूं नबी ते कलमो पढ़ियो आहे। बिलाल चए थो मूंखे टुकड़ा टुकड़ा कर पर मुस्तफ़ा जो नालो न खणजाए। मूंखे जीअं वणे वठी छॾ, मूंखे जीअं वणे क़त्ल करे छॾ, मूंखे जीअं वणे शहीद करे छॾ, पर दिलबर हबीब जो नालो न खणजाए। मां बिलाल मुस्तफ़ा जो मजनू आहियां, मां बिलाल पैगंबर जो दीवानो आहियां, मां बिलाल नबी जो मस्तानो आहियां, मां बिलाल नबी खे जान ॾियण वारो आहियां, जानसार आहियां, हलवे खोर न आहियां, कबा खोर न आहियां, मुस्तफ़ा ते जान गोर करण वारो आहियां। उमैया सोचो बिलाल जो जज्बो ॾिसी चइनि माण्हुनि खे हुकुम कई वठी वञोसि। अहिड़ो दीवानो आहे, अहिड़ो मस्तानो आहे जो नबीअ जे लेख